पिरियालो मां ख़बर है शामिल क्यों था। इमरान अली उठो जी रिपोर्ट मुताबिक़ तहताल के किंगरी जे इलाइक़े वेरम ॻोठ जो प्राइमरी स्कूल सहूलियतुनि खां वांझायल फर्नीचर न हुजण सबबि ॿारड़ा पट ते वेही तइलीम पिराइण ते मजबूर बणियल। स्कूल जी इमारत ज़बूआल हुजण सबबि ॿारड़नि जूं हयातूं दाव ते लॻल। टाउन कमेटी पिरियालो जे वार्ड नंबर 1 जे प्राइमरी स्कूल वेरम ॻोठ में फर्नीचर ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट सबबि इलाइक़े जा ॿारड़ा स्कूल जे हथाई में पट ते वेही तइलीम पिराइण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में स्कूल जे शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त प्राइमरी स्कूल में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मैसर न आहे। हिननि वधीक चयो त स्कूल में फर्नीचर समेत ॿारनि लाइ पीअण जे साफ़ पाणी ऐं वॉशरूम जी बि सहूलियत न आहे, जंहिं करे ॿारड़ा तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि ऐं सही नमूनी तइलीम बि हासिल नथा करे सघनि। हिननि आला इख्तियारनि खां अपील कई आहे त नोटिस वठी स्कूल में घुर्बल सहूलियतूं फ़राहम करे इलाइक़े जे ॿारनि जो मुस्तक़बिल ऊंदाही थियण खां बचायो वञे।